जसकम जे अॻूणे वक़्ती चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी रवादारी तरीक़े सिंध जे सदर पुरनल सारो हज़रतुल्ला मज़ारी हैदर ख़ान शहर चयो आहे त सिंधी क़ौम हाणे सुजाॻ थी सिंध जी मालिकी करे। हुननि वधीक चयो त पंजाब दरिया इंडिया खे विकिणी हाणे सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे। हुननि चयो त बहरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंखे असीं कॾहिं बि क़बूल न कंदासीं। असां बहरिया टाउन खे नओं इसराइल सम्झूं था। दैरकी नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि जो चवणो त सिंध जे बटन ते वफ़ाक़ जी वालाड़ कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। असीं सिंध परस्त आहियूं। सिंध ख़िलाफ़ जेको बि ॻाल्हाईंदो असीं उन ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते मजबूर थींदासीं। पंजाब सिंध जे हक़नि ते धाड़ा हणी रहियो आहे ऐं वफ़ाक़ सिंध जो पाणी पंजाब खे ॾेई रहियो आहे जेको सिंध जी आबादगारनि सां ज़ुल्म आहे। जॾहिं त हैदर ख़ान शहर डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि पारां हारी तारीख़ तरफ़ां पाणी खोट ख़िलाफ़ ऐलानियल धरणे जी हिमायत जो ऐलान कयो वियो। हुननि जो चवणो त सिंध जे कचे में पुलिस ऑपरेशन करण खां अॻु सिंध पुलिस खे सुठा ऐं मयारी हथियार ॾिना वञनि हा त सिंध पुलिस खे नुक़सान न थिया। हुननि चयो त 6 जून ते बहरिया टाउन जे गेट अॻियां सिंध एक्शन कमेटी सैयद जलाल ममू शाह जी अॻवानी में तारीख़ी धरणो हयो वेंदो। धरणे में सिंध दोस्त धुरनि खे शिरकत जो सॾु ॾिजे थो। बहरिया टाउन एसडीए ज़ुल्फ़ाराबाद अहिड़े क़िस्म जा मनसूबा ठाहे सिंध जी ज़मीन जी न फ़क़ति वालाड़ कई पई वञे, सिंध जे ज़मीन ते न फ़क़ति कब्ज़ो कयो पियो वञे, पर सिंधी क़ौम जे वजूद खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ हिकिड़ी पीढ़ी प्लानिंग कई पई। जंहिंजे करे असीं सम्झूं था पिया त बहरिया टाउन सिंध ते नए इसराइल खे जनम ॾियण जो जेको आहे हिकु मनसूबो आहे। तंहिंजे करे सिंधी माण्हू सभु कॉन्फ्रेंस हुयूं ऐं सॼी सिंध इन बहरिया टाउन जे ख़िलाफ़ 6 जून ते बहरिया टाउन जो ॾाढो हिकु वॾो पुरमन जेको आहे मुज़ाहिरो कंदी ऐं इहा घुर कंदी त बहरिया टाउन खे मुकमल तौर ते ख़तमु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।